जमीला ओ भेण जमीला पानी तो पिया। थैंक यू दी। भेण मांखे सुबह शाम बस हिकिड़ी आई तुझी परेशानी आ। अल्लाह तुझा भाग भला कर, रब तुझो रिश्तो भली जाए ते कराए। सो तू भी न्याणी आ, तू भी दुआ करदी कर नमाज़। ऐं अॼु तोखे इहो बि ॿुधाइणो हो त घोट खां चाची रज़ाक मूंसां ॻाल्हायो आहे। मुंहिंजो पुटु आहे न खीरो, उहो बि माशाल्लाह अचनि था मुंहिंजे रिश्ते लाइ। सो मां चाहियां थो अलाह करे तुंहिंजो रिश्तो हुन सां गॾु थी वञे। सो बसि हिकिड़ी चुप रहिजांइ। माशाल्लाह भेण तोखे अलाह एॾो सुहिणो ठाहियो आहे, हर ख़्यालु कंदी आहे घर जो खाधे पीते जो। बसि इहा हिकिड़ी शइ न हुजे हा त ख़ैर पोइ पहुचण वारा आहिनि, पोइ इहो मानी वानी बि करे छॾिजो। आहिनि पंहिंजे ॻोठ जा ई। सो अलाह करे बसि तुंहिंजो रिश्तो थी वञे। बसि मुंहिंजी बि इहा ई कोशिशि आहे, अलाह करे तुंहिंजो रिश्तो थी वञे भेण। तूं बि दुआ कर। शायदि पहुची विया आहिनि, फ़ोन कई अथई। हा पुॼी वियो आहे। बसि तव्हां हलो अंदरि, पोइ मां सॾु कयांव पोइ अचो। जी चाचा रज़ाक। जी चाचू मां घर ई आहियां। हा अचो अचो, 6 फ्लोर ते अचो, 23 नंबर फ्लैट में। ओके हलिया बा हलिया हलिया हलिया। हाणे ॻाल्हि ॿुध, हे घर आहे मुंहिंजो। अलाह कंदो रिश्तो तुंहिंजो पको आहे, ठीकु आहे न? पर उते ॻाल्हाइजांइ न, सफ़ा चुप करे वञजांइ। जे ॻाल्हाई त पोइ रिश्तो वेंदो। चुप उथिजांइ, ठीकु आहे? चुप थी रहो, ठीकु आहे? अचु। वालेकुम सलाम। चाचा रज़ाक खुश आयो। वाकिशा खैरा, तबियत सही आहे? दादा तुझी खुशा चाचा बे वठो। अचण में का तकलीफ़ नथी चाचा? ना बाबा मिड़े खुदा से अची खैर सां। सॼी राति जो पंधु हुयो, हा कराची गर्मी भी आहे ॻोठ ॾे ॾाढी। ॿियो सभु ख़ैर आहे? ॻोठ में खैर खैर लॻो पियो आहे। बाबा वारा चाचा वारा ख़ुशि आहिनि? सभु सलाम ॾिनो पिया। ॿियो त मिड़े खैर आहे नी? ॿियो सभु ख़ैर आहे? ठीकु ठाक माशाल्लाह। वॾी बाडी बाडी करे वियो आहे। नंढे लाइ ॻोठ में सुहिणो हूंदो। हा हाणे माशाल्लाह माशाल्लाह खोराक खाधा बि आहिनि नी ॻोठ में। हा दादा खीरो ईअं छाजो कमु कंदो आहे ॻोठ में? माना कहिड़ो कमु इंट्रस्ट वधीक अथसि? छाजो कंदो अथसि इहो ॿुधायो। अबा इहो बनी ॿारो आहे पंहिंजो, माशाल्लाह गंज आहे। अच्छा महिनती ॿार आहे, सॼी महिनत वग़ैरह पाण कंदो आहे। गंज फसल रहंदो आहे, 12 महीननि जो अन्न, बहरहाल खीर पंहिंजो, हर शइ पंहिंजो। फरात लॻी पई आहे, मखण ॾही। माशाल्लाह मूंखे ख़बर आहे तव्हांखे बनी ॿारो आहे, तव्हांखे माल बि आहे। बिल्कुलु अबा, पर पोइ बि मुंहिंजी भेण हिकिड़ी आहे, तव्हांखे ख़बर आहे। बिल्कुलु ऐं मां बिल्कुलु। बाबा खां पोइ कराची में हिकु भेण हुई, ॿियो मां आयासीं। जी जी ऐं हुनजो तव्हांखे ख़्यालु करिणो आहे। अलाह कंदो रिश्तो थी वेंदो। अल्लाह वरी अल्लाह बि मुंहिंजी भेण हिकिड़ी आहे। दिलि जा कर बाबा लाण, उहो बि त असांजो पंहिंजो बच्चो आहे नी। हा पर इहा जेका फ़ोन ते ॿुधाईमांव एसी ऐं अलॻि कमरो, इहा लाज़मी हणिजो, छो त मुंहिंजी भेण खे गर्मी में एलर्जी थींदी। न न वठंदा वधीक तूं पाण सम्झी सघे थो, शहर जी आहे, ज़ाहिर आहे ॻोठ में अहिड़ो माहौल न हूंदो आहे। एसी ऐं कमरे वारी शर्त इहा लाज़मी। न न कंदासीं कंदासीं, थोरो मसइलो आहे इहो। इहो अदी जमीला हेॾो पाणी त खणी आ भेण, महिमान आया आहिनि। छा चांहि पींदो या बोतल घुराए वठां? चांहि पीऊं? तूं ॿुधाए छा पींदो, चांहि बोतल कुझु? त खीरो ॻाल्हाए ई नथो, शक थो करे या ॿियो को मसइलो आहे? न न ॻोठ जे माहौल में रहियो आहे नी, हिते आयो आहे शहर में त हाली थोरो हो थी वियो आहे, ॻाल्हाईंदो बाबा ॻोल्हाईंदो। शक न कर, हीअ बि तुंहिंजो पंहिंजो घर आहे, हिते तुंहिंजो अचण वञण रहंदो इनशाला। पहिरां चांहि कयूं था, पोइ वरी मानी जो बंदोबस्तु आहे। ठीकु आहे सही आहे। अदी जो पाणी त खणी आ भेण। अच भेण अच अच अच। अदी चाचो रज़ाक थी, असांजे बाबा जो पुराणो दोस्त, ऐं हीअ असांजे बाबा वांगुरु आहे, ॻोठ में हूंदो आहे। अच्छा आहे न बाबा? अदी जमीला नंढे लाइ ॾिठो हूंदो। नंढे लाइ नंढड़ी नी? हा नंढड़ी। अरे पुट ख़्याल सां पी, पाणी हारे थो सॼो। खैर आहे को मसलो न आहे। अदी पाणी जो गिलास ऐं डिश खणी वञ, पोइ
जल्दी में चाचा वारनि लाइ चांहि खणी आ हे बि ॻोठो थकियल आया आहिनि थकियल आहियां को चांहि पियो को मथे सूर चांहि अधी रहे अहिड़ी वियाए बि पचाईंदी आहे गाॾी खणी वञ माशाअल्लाह दादा अधी मुंहिंजी चांहि अहिड़ी वियाए बि पचाईंदी थी थोरो पी ॾिस हिकु दफ़ो माशाअल्लाह माशाअल्लाह तव्हां ॾिए त अञा भली चांहि पई थी छो माल जो खीर बि पंहिंजो खण खीरा खण चाचा अॼु नौकर भाॼी भाॼी बची आयो आहे अब्बा तव्हां गलम आहे तप छली विया गलमात खेला फुते फुते पियो फुते फुते पियो खेरा बा खेरा खेरा चंड्रो चंड्रे खे सौ पोत ॻोल्हे लहे मूंखे रिश्तो क़बूल आहे मूंखे बि क़बूल आहे तव्हां ॿिन्ही खे क़बूल आहे न बा ऐं मूंखे बि क़बूल आहे अलाह सुहिणी लॻे थी मूंखे बि क़बूल आहे